अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नौजवान जा नवा आइडियाज़, नयूं सोचूं ऐं नवा ख़्याल खणी नई टही प्रोग्राम सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान लतीफ़ गाद। व्यूअर्स, अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे नौजवाननि जो समाजी वर्कर जी हैसियत में किरदारु। समाजी वर्कर जी हैसियत में असां जेके यंगस्टर्स आहिनि उहे हिन समाज में मुआशिरे जे अंदरि पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था, कहिड़ा कहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि जिन तां हू समाज लाइ हिकु बहितर फ़र्द साबित थी सघनि था। इन जे हवाले सां या इन सां सलाह ॾियल जेके बि पहलू आहिनि उन्हनि ते कोशिशि कंदासीं त अॼोको प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कयूं ऐं ॻाल्हि ॿोल में हिसो वठण लाइ जिन यंगस्टर्स मूंखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तव्हां सां तारीफ़ कराईंदो हलां। सभ खां पहिरियों जेका महिमान आहे उहा आहे फ़ाइज़ा लाखो। फ़ाइज़ा हैदराबाद जी शागिर्दियाणी आहे ऐं उन सां गॾोगॾु हूअ BS इंग्लिश सिंधी यूनिवर्सिटीअ मां करे चुकी आहे, जॾहिं त अमेरिका जी हिकु स्कॉलरशिप थींदी आहे यू ग्रेड स्कॉलरशिप। उन स्कॉलरशिप जे ज़रिए हूअ अमेरिका में कुझु वक़्त लाइ तालीम हासिल करे चुकी आहे ऐं उन सां गॾोगॾु यंग सोशल रिफॉर्मर हिकु ऑर्गेनाइज़ेशन आहे उनजी अॻुवाण आहे ऐं उन सां गॾोगॾु उहो कॉन्फ्रेंस हिकिड़ी थाईलैंड में हिकु कॉन्फ्रेंस थी हुई यंगस्टर जे हवाले सां, उते पिणु हिन जो एक्सपीरियंस रहियो आहे, उते पिणु पार्टिसिपेट करे चुकी आहे। ऐं ॿियो जेको असांजो महिमान आहे उहो आहे दयाल सामाणी। दयाल सामाणी मिठीअ जो रहवासी आहे ऐं उन सां गॾोगॾु कॉमर्स सिंधी यूनिवर्सिटीअ जो 3rd ईयर जो शागिर्दु आहे। हू हिकु सिंधी मैगज़ीन बि पंहिंजो कढंदो आहे, कुझु दोस्तनि सां गॾिजी करे उनजो एडिटर, उनजो चीफ एडिटर आहे ऐं हिकु समाजी तंज़ीम आहे उनजो अॻुवाण पिणु आहे। ऐं टीं जेका महिमान आहे उहा आहे ज़रिया फ़ातिमा अबड़ो। ज़रिया फ़ातिमा अबड़ो लाड़कानी शहर जी रहवासण आहे ऐं उन सां गॾोगॾु हीअ मेहरान यूनिवर्सिटीअ जे कंप्यूटर शोबे मां बैचलर्स करे चुकी आहे ऐं हीअ पिणु अमेरिका जी जेका यू ग्रेड स्कॉलरशिप आहे उन जे ज़रिए अमेरिका में कुझु वक़्त लाइ तालीम हासिल करे चुकी आहे ऐं हिन जो बि हिकु एक्सपीरियंस आहे। ऐं हीअ टई नौजवान जेके आहिनि हीअ मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते हिकु समाजी कमनि में पिणु मशगूल रहनि था, मुआशिरे जी भलाई लाइ कुझु कम कंदा रहनि था। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं जेके असांजे यंगस्टर्स आहिनि उन्हनि जो समाजी वर्कर जी हैसियत सां छा किरदारु थिए थो, कीअं किरदारु थिए थो, कीअं हू पंहिंजो किरदारु अदा करे सघनि था, इन हवाले सां साणनि ॻाल्हि ॿोल था कयूं। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति फ़ाइज़ा खां था कयूं। फ़ाइज़ा, तव्हां ॿुधायो त समाजी कमनि जी बेसिकली असांजे मुआशिरे में अहमियत छा आहे ऐं असां समाजी कम चऊं छा खे था? समाजी कम जेको आहे उहो हिकु अहम हिसो आहे असांजी जेका सोसाइटी आहे उन लाइ, बिकॉज़ असां वटि जेके आहिनि हर तबिके जा माण्हू रहनि था। इहो कोन्हे त सभु अमीर आहिनि जा सभु ग़रीब आहिनि, पर हर तबिके जा माण्हू रहनि था ऐं उन्हनि जा जेके कुझु अहिड़ा प्रॉब्लम्स थियनि था जेके ऑफकोर्स गवर्नमेंट जेका आहे उहा हर प्रॉब्लम सॉल्व नथी करे सघे। मतिलबु अगरि नंढी लेवल ते को प्रॉब्लम थिए थो त उन लाइ समाजी तंज़ीमुनि जो हुजणु ज़रूरी आहे। उन सां गॾोगॾु जेके अगरि एज़ अ सोशल वर्कर अगरि हिकिड़ो माण्हू कमु करे थो उन जा जेके लीडरशिप स्किल्स उन जा बिल्टअप थियनि था। अगरि हिकिड़ो स्टूडेंट आहे उहो अगरि हिकु समाजी तंज़ीम में कमु करे थो त उन जा जेका आहे सो उनजो कॉन्फिडेंस बिल्टअप थिए थो ऐं उनखे सोसाइटी जे मसइलनि मसाइल जी ख़बर पए थी त जंहिं सोसाइटी में हू रहे थो उन जा कहिड़ा मसइला मसाइल आहिनि ऐं उनखे कीअं सॉल्व करे सघिजे थो। अच्छा, तव्हां ॿुधायो दयाल त समाजी वर्कर जेको आहे असांजे समाज में पोइ यंगस्टर हुजे, शागिर्द हुजे, आम जेको असांजो नौजवान आहे उहो हुजे, त बुनियादी तौरु हिकु समाजी वर्कर जूं ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं कहिड़ियूं थियनि थियूं? सभ खां पहिरियां सिंध TV सत थोरायूं जो असांखे मौक़ो ॾिनो अहिड़े प्रोग्राम में अचण जे लाइ। उन खां पोइ जेको तव्हां सुवाल कयो आहे त हिकु समाजी कारकुन आहे उन ते ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि, इहो हुजणु खपे हिकिड़ो कमिटेड माण्हू हुजे, उहो जेके उन्हनि जो सहारो बणिजे जंहिंजो केरु सहारो न आहे, उन्हनि जूं उमेदनि जो पूरो करे सघे जंहिंजो उमेदनि जो पूरो करण वारो केरु न आहे, ऐं समाजी कमनि खे पूरो करणु ऐं पंहिंजी उन सां गॾोगॾु पंहिंजी तालीम खे बि अॻिते हलाइणु, इहे ॿई ज़िम्मेवारियूं हुजनि। ईअं न त समाजी कमनि जे करे असांजी तालीम ते को रुकावट पए, असांजी तालीम ते को फ़र्क़ु पइजे, ईअं न आहे। पहिरीं असांजी तालीम उन सां गॾोगॾु कुझु वक़्तु बचे थो त उहो असां पंहिंजे समाज जे लाइ कमु कयूं, समाज जी भलाई जे लाइ कमु कयूं। इन में इहो थिए थो उहो पंहिंजो पाण बि सिखे थो, उन मां समाजी कमनि महिल केतिरो पाण बि सिखे थो, प्लस में समाज जे लाइ बि तमामु घणो फ़ाइदो थिए थो। पोयां जेके असांजा नई टही असांजा जेके पोयां निड़ा आहिनि उहे बि असां मां घणो कुझु सिखनि था। असां बि स्टेज जी दुनिया ते अचूं था, असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलूं था, मुख़्तलिफ़ रवैयनि जे मुख़्तलिफ़ सोचनि जे माण्हुनि सां मिलूं था, उन्हनि मां तमामु घणो सिखूं था। त हुनजी जेको सोशल समाजी माण्हू आहे उनजी पहिरीं ज़िम्मेवारी इहा हुजणु खपे त हू पहिरीं पंहिंजी तालीम, उन खां पोइ समाजी जेके कम आहिनि उन्हनि सां कमिटेड थी उहो कमु कजे जेको केरु न पियो करे, हिकिड़ो डिफरेंट हुजे, ठीकु आहे, उन जो सहारो बणिजे जंहिंजो केरु सहारो नथो बणिजी सघे, उन्हनि जी उमेदनि जो पूरो करे सघे जंहिंजी उमेदनि खे केरु ॾिसे ई नथो। तव्हां ॿुधाइजो
त हीअ जेको असां समाजी कमनि जी ॻाल्हि कयूं था हिननि तमामु बहितरीन नमूने उन्हनि खे एक्सप्लेन कयो त इहे समाजी कम जेके आहिनि उहे के बि यंगस्टर्स आहिनि छोकिरा हुजनि या छोकिरियूं हुजनि त उन्हनि में क़ाइदाना सलाहियतूं जेके लीडरशिप क्वालिटीज़ आहिनि उन्हनि खे कीअं था उभारनि उन्हनि खे कीअं था इम्प्रूव कनि लीडरशिप क्वालिटीज़ छोकिरा हुजनि थोरे छोकिरियूं हुजनि उन में ईअं इम्प्रूव थियूं थियनि की तव्हां हिकिड़ो त जॾहिं को वॉलंटियर कयो था त हिकिड़ो त तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे माण्हुनि सां मिलो था उन जूं जो मेंटल लेवल आहे उहो डिफरेंट आहे हर माण्हू जो त तव्हांजी इंट्रैक्शन मुख़्तलिफ़ माण्हुनि सां थिए थी ऐं तव्हां पंहिंजे कंफर्ट ज़ोन खां ॿाहिरि निकिरी करे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां कमु कयो था ऐं ईअं तव्हांजो कॉन्फिडेंस बिल्टअप थिए थो ऐं इहो आहे की तव्हांखे पंहिंजे समाज जी ख़बर पवे थी सोशल इश्यूज़ कहिड़ा आहिनि ऐं तव्हां उअं पियो हर कंहिं माण्हू सां इंट्रैक्ट कयो था ऐं एज़ अ लीडर इहो आहे की लीडरशिप जो मक़सदु इहो हूंदो आहे की माण्हू तव्हांखे फॉलो कनि ऐं फॉलो करण लाइ इहो आहे की तव्हां माण्हुनि खे पहिरीं सम्झो त तव्हां उन तरीक़े सां उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि पहुचायो त अगरि तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जे माण्हुनि सां कमु करे चुका आहियो त तव्हांखे ख़बर हूंदी की तव्हांखे कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ॻाल्हि पहुचाइणी आहे ऐं उहो तरीक़ो ॾिसी माण्हू तव्हां ते यकीन कंदा ऐं तव्हांखे एज़ अ लीडर एक्सेप्ट कंदा सही अच्छा फ़ाइज़ा हाणे तव्हां ॿुधायो तव्हां हिकु मुख़्तलिफ़ ऑर्गेनाइज़ेशन्स में बि कमु कयो था हिकिड़ो सुठो तव्हांजो इंटरनेशनल एक्सपोजर बि आहे त हिकु समाजी वर्कर जी हैसियत सां तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहे थो कीअं समाजी वर्कर कीअं हूंदो आहे उनखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं सिखण लाइ मिलनि थियूं हू कंट्रीब्यूट कीअं पियो करे अगर मां पंहिंजे एक्सपीरियंस जी ॻाल्हि कयां त जेको मूं जेका यंग सोशल रिफॉर्मर्स ऑर्गेनाइज़ेशन आहे इट वर्क्स फॉर द एम्पावरमेंट ऑफ यूथ सो इन में मोस्टली जेके यूनिवर्सिटी जा या कॉलेज जा जेके स्टूडेंट्स हूंदा आहिनि उहे ईंदा आहिनि ऐं उहे जेके आहिनि पंहिंजो जेको हिडन टैलेंट हूंदो आहे उनखे उजागर कंदा आहिनि उते ऐं पंहिंजूं जेके सलाहियतूं हूंदियूं आहिनि उहे जेको आहे सो सोसाइटी में मतिलबु एज़ अ ईअं कंट्रीब्यूट कंदा आहिनि त असां बि मतिलबु त असां में कुझु क्वालिटीज़ आहिनि ऐं असां कुझु सोसाइटी लाइ करे सघूं था त मूं 2014 में इहा ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे उहा जॉइन कई ऐं मूं हिकिड़ो सेमिनार अटेंड कयो उन में इहो त मूं ईअं ॾिठो त दे डिड नॉट चार्ज अ सिंगल पेनी फ्रॉम एनी ऑफ द स्टूडेंट माना उन जेका न कोई का रजिस्ट्रेशन एज़ अ फीस हुई न को छा मतिलबु सेमिनार हो असां वियासीं त उहो सेमिनार करियर काउंसलिंग जे हवाले सां उते जेके मूं ॾिठा त उते जेके यंगस्टर्स हुआ न दे वर वर्किंग एज़ अ वॉलंटियर सो उहे जेका इवन जेका रिफ्रेशमेंट हुई जेका बि हुई त उहे पाण ई सर्व कनि पिया ॿियनि जेका ऑडियंस वग़ैरह आया उन्हनि खे त इन ॻाल्हि मूंखे इंस्पायर कयो त जेको आहे सो अगरि असां ॿियनि माण्हुनि खे हायर कयूं त जेको आहे सो तव्हां जेको आहे सो हीअ असांजो कमु कयो या ईअं कयो त इन खां असां पाण छो न कयूं उहो कमु बिकॉज़ असांखे अलाह साईं जेको आहे सो उहा टैलेंट ॾिनो आहे हेल्थ ॾिनी आहे उहा त पोइ असां पाण उहो कमु कयूं सोसाइटी लाइ असां बि एज़ अ स्टूडेंट त आहियूं पर असां एज़ अ एक्टिव रोल जेको आहे सो प्ले कयूं त मूं पंहिंजे फील्ड जे हवाले सां जीअं मुंहिंजी इंग्लिश लिटरेचर आहे मुंहिंजी फील्ड त मूं इन हवाले सां हिकिड़ो फॉर गर्ल्स जे लाइ हिकिड़ो इंग्लिश लैंग्वेज कोर्स अरेंज कयो फॉर 3 मंथ्स मतिलबु मुंहिंजो फर्स्ट जेका मुंहिंजी हुई इहा हुई एक्टिविटी 3 मंथ्स फ्री ऑफ कोर्स जेको मूं गर्ल्स सां इंग्लिश लैंग्वेज जो कोर्स अरेंज कयो उहो मुंहिंजे जेके बि मतिलबु गर्ल्स हुयूं हू डिड नॉट हू वर और नॉट एबल टू पे द फीस त उन लाइ मूं इहो अरेंज कयो ऐं इहो मूं ॾिठो की हू जेको हिन में हिकु पॉज़िटिव चेंज आयो ऐं इवन मुंहिंजी जेका आहे छो त मां इहो चाहियां पई त मां जीअं पंहिंजी डिग्री जीअं कंप्लीट कयां त मूं वटि कुझु एक्सपीरियंस हुजे टीचिंग जो बिकॉज़ जेको लिटरेचर ऐं लैंग्वेज जेका आहे मोस्टली टीचिंग जे हवाले सां ई जेको आहे सो सुञातो वेंदो आहे सो मूं चयो मूं वटि बि कुझु एक्सपीरियंस हुजे टीचिंग जो त जीअं मां अगरि पंहिंजो फ़ाइदो मुंहिंजो इहो थियो अगरि मां ॿिनि डिग्री कंप्लीट कयां त मूं वटि एक्सपीरियंस थी वञे ऐं बाक़ी जेके ॿार जेके अफोर्ड नथा करे सघनि ऐं जेका इंग्लिश लैंग्वेज हिकिड़ी बेसिक नीड आहे सोसाइटी लाइ बिकॉज़ अगरि किथे असां वेंदा आहियूं त इंग्लिश लैंग्वेज चवंदा आहिनि जेको इंग्लिश लैंग्वेज ॻाल्हाए थो उनखे घणी इंपॉर्टेंस ॾिनी वेंदी आहे त इहो जेको मूं कोर्स कयो उन खां पोइ जेको आहे सो पॉज़िटिव चेंज जेका मुंहिंजे नेबरहुड में मूं ॾिठो त मतिलबु गर्ल्स काफ़ी उन्हनि में इम्प्रूवमेंट आई काफ़ी जेको आहे सो कॉन्फिडेंस मुंहिंजो बिल्टअप थियो ऐं उन खां अलावा जेके ॿियूं एक्टिविटीज़ असां कराईंदा रहंदा आहियूं एसे कॉम्पिटिशन थियो या नात कॉम्पिटिशन थी वियो या क्विज़ कॉम्पिटिशन थी वियो इन हवाले सां जेको आहे या त इहो जेको आहे सो क्लोथ डिस्ट्रीब्यूशन थी वई त इहो एक्सपीरियंस जेको हिकिड़ो टीम वर्क करण जो मतिलबु हिकिड़ो टीम खे सां गॾु हलण जो ऐं जेको आहे हुनखे मैनेज करण जो ऐं सभु जेके एक्टिविटीज़ अरेंज करण जो इहो एक्सपीरियंस मूंखे अच्छा फ़ाइज़ा ॻाल्हि ॿोल खे वधायूं था ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे व्यूअर्स नौजवाननि जो समाजी वर्कर जी हैसियत सां मुआशिरे में किरदार जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे पर हिन वक़्तु आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं
वेलकम बैक व्यूअर्स ब्रेक ते वञण खां अॻु में यंगस्टर्स जो समाजी वर्कर जी हैसियत सां असांजे मुआशरे में किरदार जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो। अचो त ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते था वधायूं। दयाल, तव्हां ॿुधायो कि समाजी वर्कर जी हैसियत सां तव्हांजा कहिड़ा कहिड़ा एक्सपीरियंसिस रहिया आहिनि ऐं समाजी वर्कर जूं ज़िम्मेवारियूं तव्हां कहिड़ियूं था ॾिसो? मुंहिंजो 2015 खां डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन सां वास्तो रहियो आहे, डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन में कमु कयो आहे। उन खां पोइ लेट्स बी ईदी हिकिड़ी शागिर्द तंज़ीम आहे जेका असां 5 खां 6 दोस्तनि स्टार्ट कई हुई 2016 में। असां हफ़्तेवार स्टडी प्रोग्राम बि हलाईंदा आहियूं, स्टडी सर्किल हलाईंदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त उहे मौज़ू खणूं जेके मौज़ू असांजे सिलेबस में न आहिनि, जेके मौज़ू असांजे इदारनि में पढ़ाया नथा वञनि, उन्हनि मौज़ू खे खणी अचूं नौजवान खे। त उहो असीं हफ़्तेवार हिकिड़ो स्टडी सर्किल बि हलाईंदा आहियूं। प्लस में उन्हनि ग़रीब ॿारनि वटि वेंदा आहियूं। उन्हनि ॿारनि वटि वञण जो हफ़्तेवार असांजे वञण जो मोटिव इहो हूंदो आहे त उन्हनि ॿारनि खे मोटिवेट कयूं पढ़ण जे लाइ। असां वञूं हुननि खे सियारो आहे उन्हनि खे गंदी कपिड़ो ॾेई अचूं या हुननि खे खाधे जे लाइ कुझु विराए अचूं, इहो हिकिड़ो थियो टेम्पररी कमु। ठीकु आहे, कंहिं माण्हू खे पाण मच्छी खाइण जे लाइ ॾियूं, उहा उनजी हिकु ॾींहं जे करे माना बुख हिकु ॾींहं जी मिटी सघे थी, पर उन खे मच्छी मारणु सेखारियूं त उहो वधीक हिकिड़ो आर्ट आहे, वधीक हिकिड़ो फन आहे, वधीक हिकिड़ो हुनर आहे। त असां कोशिशि कंदा आहियूं उते वञूं, उन्हनि ॿारनि खे मोटिवेट कयूं त तव्हांजी लाइफ में रुॻो इहे शयूं न आहिनि, तालीम वारो पासो बि आहे ऐं तमामु सस्ती तालीम आहे। गवर्नमेंट जेके स्कूल आहिनि उन्हनि में तव्हां दाख़िला वठो, तव्हां सस्ती तालीम हासिलु करे सघो था। बसि हुननि खे इहो ॿुधाइणो आहे, इहो मोटिवेट करिणो आहे हिन रस्ते ते आणण जे लाइ। त असां उते वेंदा आहियूं ऐं डिफरेंट प्रोग्राम बि कया आहिनि। त इन्हनि में हिकिड़ो लीडरशिप जे हवाले सां मूंखे घणो कुझु सिखण लाइ मिलियो। असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलूं था, मुख़्तलिफ़ मेंटेलिटी जा माण्हू मिलंदा आहिनि। उन माण्हुनि सां कीअं बिहेव कजे, को मसइलो क्रिएट थिए थो उनखे कीअं फेस कजे, उनखे कीअं सॉल्व कजे। छो जो लीडर ॿियो न त फ्यूचर में पंहिंजे घर जो हर माण्हू लीडर थींदो आहे, त पोइ उहो सिखी पवंदो आहे त फैमिली जेका आहे पंहिंजी आहे उनखे कीअं असां हलायूं, कीअं बहितर तरीक़े असां ॿारनि जी तरबियत कयूं। मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिली करे लीडरशिप स्किल असांजा डेवलप थियनि था। सही। ज़ैराब, तव्हांजो कीअं एक्सपीरियंस रहियो आहे? मुंहिंजो एक्सपीरियंस मोस्टली यू ग्रेड जे करे हुयो, छो त फॉरेन कंट्रीज़ में वॉलंटियरशिप खे इलाही इंपॉर्टेंस ॾिनी वेंदी आहे ऐं हू हुननि जो अकेडमिक्स जो बि पार्ट हूंदो आहे। ऐं असां वटि बि ईअं असांजे प्रोग्राम जी रिक्वायरमेंट हुई कि मिनिमम तव्हांखे 20 आवर्स ऑफ कम्यूनिटी सर्विस करणा आहिनि। त मां उते स्टडी अब्रॉड फेयर हुयो जंहिंमें मुख़्तलिफ़ कंट्रीज़ जे स्कॉलरशिप्स जे बारे में ॿुधायो पियो वञे। त उते मां बि पार्टिसिपेट कयो ऐं उते मां पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो कि हाउ इट इज़ टू बी एन इंटरनेशनल स्टूडेंट एंड छा इम्पॉर्टेंस आहे कि तव्हां ॿाहिरि वञी या मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में वञी करे तव्हां उते पंहिंजी नॉलेज इम्प्रूव कयो ऐं पंहिंजी नॉलेज वापसि अची करे पंहिंजी स्टूडेंट्स के या जिथे तव्हां पढ़ो था उते उन्हनि खे ॿुधायो कि छा छा तव्हांखे अपॉर्चुनिटीज़ मिली थियूं सघनि। ऐं मां पंहिंजे मेरान यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयां त उते काफ़ी कॉन्फ्रेंसिस अहिड़े क़िस्म जूं जंहिंमें वर्कशॉप्स वग़ैरह उन्हनि में पार्टिसिपेशन कई हुई। ऐं उन खां अलावा असां पंहिंजे डिपार्टमेंट में पोस्टर्स वग़ैरह उनमें पंहिंजी फील्ड जे हिसाब सां एडिटिंग वग़ैरह एंड उन कम में हेल्प कई हुई त जीअं असां पंहिंजे डिपार्टमेंट खे रीइनोवेट कयो त असांजा जेके जूनियर बैचिस आहिनि उन्हनि खे बि सुठो मैसेज मिले। सही। अच्छा फ़ाइज़ा, तव्हां ॿुधायो, असां जॾहिं कल्चर जी ॻाल्हि था कयूं, सकाफ़त जी ॻाल्हि था कयूं, त उहा असांजे समाज जो हिसो कीअं, समाज जो हिसो कीअं थी बणिजे, उनजो हीउ जेको असांजो जेको मौज़ू आहे उन सां कीअं रिलेशन आहे? ऑल राइट सर, हिते मां पंहिंजे यू ग्रेड जो एक्सपीरियंस शेयर करणु चाहींदसि। त असां वटि जंहिं यूनिवर्सिटी में मां हुयसि, कॉन्कॉर्ड यूनिवर्सिटी वेस्ट वर्जीनिया में, त उते इहो त एनुअल हिकिड़ो इंटरनेशनल बैंक्वेट थींदो आहे। त उन में इंटरनेशनल बैंक्वेट जेको थींदो आहे उन में हर जेके कल्चर जा जेके माण्हू हूंदा आहिनि, जेके उन सोसाइटी में रहनि था, त उहे जेके आहिनि ईंदा आहिनि ऐं पार्टिसिपेट कंदा आहिनि उन में। त जॾहिं असां उनखे पंहिंजे जेको आहे सो एडवाइज़र्स वग़ैरह खे ॿुधायो त उन चयो त इट इज़ ऑल्सो अ पार्ट ऑफ योर कम्यूनिटी सर्विस। त माना त उन में छा करिणो हो, उन में हिकिड़ो मां पंहिंजो एक्सपीरियंस इहो शेयर कंदसि त उन में असांखे चयो त 200 माण्हू ईंदा उते and you have to make your cultural dish for them. 200 माण्हू ईंदा आहिनि, मतिलबु उन लाइ कल्चरल डिश त असांजी जेका हूंदी आहे हिकिड़ी त उहा बिरयानी असांजी हूंदी आहे हिकिड़ी कल्चरल डिश। त असां चवंदा आहियूं त असां माण्हू खे उहो खारायूं। हिते मूं घर में कॾहिं हिकिड़े हा न त पोइ जेको आहे सो उते इहो हो त चयूं त हाणे ठाहियो। हिते मूं ज़िंदगी में हिकिड़े माण्हू लाइ न ठाही।
पली साग इहे शयूं थी सघनि हा थियूं। सही त पोइ हिते त मूं हिकिड़े माण्हू लाइ न ठाही हुजे ऐं उते जेको 200 माण्हुनि लाइ जॾहिं ठाहिणी पई त मतिलबु ज़ाहिर ॻाल्हि आहे मज़ो बि आयो घणो ठाहिण में बि। ऐं जेको असां सुबुह खां 9 बजे खां बीठासीं, शाम जो 4 बजे असां 200 माण्हुनि जी बिरयानी ठाही हुते। इहो बि मतिलबु पार्ट हो कल्चर जो। हर हिक जी अलॻि अलॻि ठाहियो छा? न सर ज़ाहिरी ॻाल्हि आहे फर्स्ट टाइम ठाही न, त फर्स्ट टाइम ठाही त फर्स्ट टाइम एतिरो टाइम त ई लॻी वेंदो आहे। मां वरी स्काइप ते पंहिंजी मदर सां बि कॉन्टेक्ट में, त हाणे छा विझां, हाणे छा विझां, हाणे छा करिणो आहे। त इहो जेको हिकिड़ो हो त तव्हां जेको कल्चर हो उहो पार्ट आहे कम्यूनिटी जो। एज़ एफ लाइक वी आर सिंधी कम्यूनिटी। त सिंधी कम्यूनिटी असां अगरि ॿाहिरि वञूं था त असांजी जेका यू ग्रेड जी इवन इहा 20 आवर्स कम्यूनिटी सर्विस सां गॾु गॾु इहा बि रिक्वायरमेंट हुई त यू हैव टू रिप्रेज़ेंट यूअर कल्चर इन प्रेज़ेंटेशन्स। माना प्रेज़ेंटेशन्स तव्हांखे ॾियणो जेतिरा बि तव्हांखे चांसिस मिलनि। त मूंखे जेको आहे सो अलहमदिल्ला 4 चांसिस मिला कल्चर खे रिप्रेज़ेंट करण लाइ। ऐं जेको आहे सो मूं 4 कल्चर प्रेज़ेंटेशन्स ॾिनियूं ऐं उन में जेको आहे सो जेको मूं रिस्पॉन्स ॾिठो अमेरिकन्स जो, सो इट वॉज़ रियली वेरी गुड। ऐं जेको आहे सो हू जेके आहिनि अमेरिकन्स जेके आहिनि दे आर वेरी इंट्रस्टेड इन अदर कल्चर्स। त जॾहिं असां उनखे कल्चर पंहिंजो ॿुधायूं पिया त असां जेको आहे सो हीअ ड्रेसिंग कंदा आहियूं, असां हीअ अजरक आहे असांजो, ऐं जेको आहे सो असां हलीम खाईंदा आहियूं, ऐं जेको आहे सो दे वर लाइक वी आर तव्हां जेको ॾाढो स्पाइसी खाईंदा आहियो, माना ईअं। सो फूड, ड्रेसिंग ऐं जेको आहे तव्हांजो वे ऑफ टॉकिंग, तव्हांजी लैंग्वेज, इहो सॼो तव्हांजे कल्चर में थो अची वञे। सो इन दिस वे द कल्चर इज़ अ पार्ट ऑफ कम्यूनिटी। तव्हां ॿुधायो दयाल त जेकॾहिं असां कम्यूनिटी सर्विस जी ॻाल्हि कयूं था, जेका कंटिन्यूअसली जेका आहे ज़रा बि ॻाल्हि कई, फ़ाइज़ा बि कई, त कम्यूनिटी सर्विस जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त तव्हां सिंध जे अंदरि असांजे जेके यंगस्टर्स आहिनि, सिंध जे पर्सपेक्टिव में जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त असांजे जेके यंगस्टर्स आहिनि उहे कम्यूनिटी सर्विसिस में केतिरो इन्वॉल्व आहिनि, असां वटि इहा सुजागी केतिरी आहे? असल में सिंध में जेकॾहिं पंहिंजी कम्यूनिटी में ॾिठो वञे त थोरो जेकॾहिं पाण पास्ट खे हिन प्रेज़ेंट सां जेकॾहिं कंपेयर कयूं त गुज़िरियल वक़्त में इहे शयूं न हुयूं। पर हींअर प्रेज़ेंट में जेकॾहिं ॾिसूं था त हर नौजवान कंहिं न कंहिं ऑर्गेनाइज़ेशन सां कंहिं न कंहिं एक्टिविटी में माने सोशल एक्टिविटी में इन्वॉल्व आहे। हू पंहिंजा जेके स्किल्स आहिनि उन्हनि खे डेवलप करे पियो। अॼु बि ॾिसो जेकॾहिं थरपारकर जेको ॾूराऊं ॻोठु आहे या हेॾां पाण हलूं मांझंदो ॻोठु या कंडियारो किथे, उते बि मूंखे हींअर नज़र आया त फेसबुक जे ज़रिए त अलाए केतिरा दोस्त आहिनि उते कल्चर जे हवाले सां या ॿिया कोई बि प्रोग्राम कराइनि था, पंहिंजे ॻोठनि में स्कूलनि में वञी प्रोग्राम कराइनि था। त इहे नौजवान ई आहिनि जेके इन्वॉल्व। पर इहा शइ पुराणे वक़्त में गुज़िरियल दौर में इहा शइ न थींदी हुई। अॼु जेकॾहिं प्रेज़ेंट टाइम में ॾिसूं त अॼु जो नौजवान जेको सोशल एक्टिविटीज़ में वधीक इन्वॉल्व आहे ऐं इहा शइ असांजे समाज जे लाइ वधीक फ़ाइदेमंद आहे। सही। अच्छा, तव्हां ॿुधायो ज़रियाब त जेका हिननि ॻाल्हि कई फ़ाइज़ा, हिननि जो पंहिंजो जेको यूग्रेड जो अमेरिका जो एक्सपीरियंस हुयो, तव्हांजो बि एक्सपीरियंस आहे, तव्हां उते यंगस्टर्स खे कीअं ॾिठो, उन्हनि खे असांजे यंगस्टर्स सां कीअं था कंपेयर कयो, हू सोशली केतिरा मोटिवेटेड हुया ऐं असांजो यंगस्टर केतिरो मोटिवेटेड आहे? उतां जे यंगस्टर्स में इहो आहे की सोशली मोटिवेशन उन में आहे, छो त इट्स पार्ट ऑफ देयर एकेडमिक्स, यानी कि उन्हनि खे ग्रेजुएट थियण लाइ बि उन्हनि जा हिकिड़े स्पेसिफिक आवर्स आहिनि कि उन्हनि खे कंप्लीट करणा आहिनि। ऐं इहो आहे कि उन्हनि वटि इहा पॉइंट बि ॾिठी थी वञे अकेडमिक्स सां गॾु गॾु कि उन्हनि जो इहा पॉज़िटिव पॉइंट आहे कि उन्हनि केतिरो सोशल वर्क कयो आहे उते, उन्हनि जी कंहिं एडमिशन यूनिवर्सिटी वग़ैरह में, इहा बि शइ उते। अच्छा ज़रा ॻाल्हि ॿोल खे वधायूं था, जेका तव्हां ॻाल्हि करे रहिया आहियो इनखे जारी रखंदासीं, पर ब्रेक जो वक़्तु थियो आहे। व्यूअर्स, यंगस्टर्स जो, नौजवाननि जो असांजे समाज में हिकु समाजी वर्कर जी हैसियत सां छा किरदारु आहे, इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। ज़रिया बि ॻाल्हाए रही आहे त हुनजो एक्सपीरियंस कीअं रहियो, त अमेरिका में जेके यंगस्टर्स आहिनि उहे असांजे यंगस्टर्स जे मुक़ाबले में केतिरा सोशली मोटिवेटेड आहिनि, केतिरी उन्हनि में सुजागी आहे, ऐं असांजो जेको यंगस्टर आहे उन में केतिरी सुजागी आहे। इन ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं, पर हिन वक़्तु ब्रेक जो। ब्रेक खां पोइ अची ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं।
वेलकम बैक व्यूअर्स। यूएस ब्रेक ते वञण खां अॻु में यंगस्टर्स जो असांजे मुआशिरे में समाजी वर्कर जी हैसियत सां किरदार जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हो। ज़रिया ॿुधाए रही हुई त हुनजो अमेरिका में यंगस्टर्स जे हवाले सां छा एक्सपीरियंस रहियो, हितां जा यंगस्टर्स जेके आहिनि उन्हनि जे हवाले सां छा ऑब्जर्वेशन आहे, ॿिन्ही में कंपेयर करिणो आहे त हू केतिरा मोटिवेटेड हा सोशली, समाजी हवाले सां केतिरी उन्हनि में सुजागी हुई ऐं असांजे यंगस्टर किथे बीठल आहे। अचो त ॻाल्हियुनि जे सिलसिले खे उतां ई जारी रखूं। जी ज़रिया जी, त हाणे अगरि ॻाल्हि कई वञे त हितां जे यंगस्टर्स जी त इहो आहे की हिते विलिंगनेस इलाही आहे की अगरि कोई सोशल वर्क करे थो त हू विलिंगली उन में पार्टिसिपेट थो वठे ऐं हुनजो कुझु ॿियो रीज़न आहे हिन जे पोयां, हुनखे आहे की मां पंहिंजी नॉलेज सां कीअं माना सोसाइटी खे बेटर कयां। बाक़ी इहो आहे की हुते इहा ॻाल्हि उते अवेयरनेस इहा शुरू खां ॾिनी थी वञे, लाइक हाई स्कूल खां ऐं मतिलबु नंढे लेवल खां। ऐं हिते जॾहिं असां थोरी वॾे लेवल ते अचूं था लाइक कॉलेजिस या यूनिवर्सिटीज़, पोइ असांखे ख़बर पवे थी घणी की सोशल वर्क आहे, सोशल ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि। बट इहो आहे की हू शुरू खां ई उन्हनि खे ॿारनि खे इन शइ खां अवेयर कराइनि था एंड देन हू आहिस्ता आहिस्ता उन शइ ॾांहुं वधनि था ऐं हू उन्हनि खे उन तरफ़ वठी था वञनि वॉलंटियरशिप जी तरफ़। छो त अगरि वॉलंटियरिंग में आहियो त देन तव्हां में लीडरशिप स्किल्स बि आहिस्ता आहिस्ता वधंदियूं। ऐं हिते शागिर्द पाण पंहिंजो डायरेक्शन ॻोल्हे थो ऐं पाण उन शइ में वञे थो। हालांकि US या के ॿियूं बि कंट्रीज़ आहिनि त उते हू पंहिंजे शागिर्दनि खे उन तरफ़ वठी था अचनि। त ही इलाही पॉज़िटिव ॻाल्हि आहे की असांजा जेके माण्हू आहिनि उहे पाण में सोशली कनेक्ट थियण जी पाण कोशिशि था कनि। हालांकि फॉरेन कंट्रीज़ में हू उतां जा जेके उन्हनि जा सिस्टम्स अहिड़ा ठहियल आहिनि की हुननि खे कनेक्ट करायो थो वञे। सही। अच्छा फ़ाइज़ा, तव्हां ॿुधायो जेके कम्यूनिटी सर्विस समाजी ख़िदमत जी ॻाल्हि कयूं था त तव्हांजो अमेरिका जो बि हिकिड़ो सुठो एक्सपीरियंस आहे एजुकेशनल हवाले सां बि, समाजी हवाले सां बि। त उते ही जेका कम्यूनिटी सर्विस आहे, तव्हां ॻाल्हि कई, हिननि जी ॻाल्हि कई त इहे सिलेबस अकेडमिक्स जो उन्हनि जो हिसो आहिनि, त उहे अकेडमिक्स जो हिसो कीअं उन्हनि खे अकेडमिक जो हिसो बणायो वियो आहे? उन सब्जेक्ट जो इहो त अगरि तव्हांखे उन सब्जेक्ट में मतिलबु A ग्रेड खणणो आहे, अगरि तव्हांखे उन में पास थियणो आहे त इहो तव्हांजो जेको आहे मतिलबु एटलीस्ट 7 आवर्स कम्यूनिटी सर्विस हुजे उन सॼे सेमेस्टर में। त ईअं जेको आहे असां त हिकिड़े सेमेस्टर लाइ उते हुआसीं, पर ईअं है त अगरि 4 इयर्स जो जेको उन्हनि जो टाइम पीरियड आहे, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़े बैचलर्स जी डिग्री करे पियो हुते, त उन में इहो आहे त मतिलबु उन्हनि खे हिकिड़ी रिक्वायर्ड आवर्स ऑफ कम्यूनिटी सर्विस उनखे ॾिना था वञनि इन द बिगिनिंग की तव्हां जॾहिं ग्रेजुएट थियो त तव्हां वटि एतिरा आवर्स ऑफ कम्यूनिटी सर्विस मौजूदु हुजनि। अगरि एतिरा न हूंदा त तव्हांखे जेका आहे डिग्री कान मिलंदी। ऐं इन हवाले सां जेको आहे सो पोइ जेके यंगस्टर्स हूंदा आहिनि उहे हर जेका बि एक्टिविटी थींदी आहे उन में पार्टिसिपेट कंदा आहिनि। इवन जेके उते एक्स्ट्रा क्रेडिट आवर्स जो उते घणो कॉन्सेप्ट आहे। त ईअं अगरि किथे फॉर एग्ज़ाम्पल असां अगरि कल्चर प्रेज़ेंटेशन ॾियूं पिया त जेके अगरि कंहिं असां टीचर सां ॻाल्हायो त असां जेको कल्चर प्रेज़ेंटेशन ॾियूं पिया ऐं अगरि तव्हां अचो या पंहिंजे स्टूडेंट्स खे बि तव्हां इनवाइट कयो हुते त असांजी अचनि, त उन में इहो हूंदो आहे त उहे चवंदा आहिनि त तव्हांजा 5 पॉइंट्स आहिनि हिन ते के कल्चर प्रेज़ेंटेशन तव्हां जेका सो अटेंड कयो ऐं तव्हां 5 पॉइंट्स आहिनि एंड देन इट विल इंक्लूड इन योर डिग्री। त पोइ ईअं जेके ईअं स्टूडेंट्स जेके आहिनि अचनि था ऐं पोइ ॿुधनि था ऐं पोइ जेको आहे सो पंहिंजो जेको फीडबैक टीचर्स खे ॾींदा त असां इहो ॿुधो। त इन हवाले सां जेको आहे सो उन्हनि जी जेका उन्हनि जो पहिरां ई खां ई उन्हनि खे ॿुधायो थो वञे तव्हां अगरि एतिरा आवर्स न कंदा त तव्हांजी डिग्री पूरी कान थींदी। त मां बि चाहियां थी त हिते अगरि छो त ॾिसो स्टूडेंट्स जेके हूंदा आहिनि, के स्टूडेंट जेके आहिनि एजुकेशन जे हवाले सां सुठा हूंदा आहिनि, के वरी सोशली मतिलबु सुठा हूंदा आहिनि। त माना उहे ज़रूरी कोन्हे त हिकिड़ो माण्हू जेको आहे सो एजुकेशन में सही नथो परफॉर्म करे त उहो ॿियनि एक्टिविटीज़ में बि सुठो न करे, मे बी उहो ॿियनि में सुठो हुजे। इन लाइ हिते बि अगरि इहो इंट्रोड्यूस करायो वञे एक्स्ट्रा क्रेडिट आवर्स या कम्यूनिटी सर्विस, अगरि उहो असांजे जेको आहे सो पार्ट थी वञे असांजी बैचलर्स डिग्री जो, त पोइ जेको आहे सो स्टूडेंट जेको आहे पोइ उन्हनि सां कवर अप थी वेंदो उन जो जेको अगरि अॼुकल्ह असां ॾिसूं त स्टूडेंट्स खे सप्लीज़ लॻनि थियूं ऐं जेको सो नथा पूरो करे सघनि, त जेको आहे सो उन्हनि मां उन्हनि जे मार्क्स जेको आहे सो कंपाइल थी वञनि, जेको सोशल वर्क हुजे ऐं उन जेको अकेडमिक्स हुजे, त इन हवाले सां इन असां बेटरमेंट आणे था सघूं। सही। दयाल, तव्हां ॿुधायो त असां वटि ख़ासि करे असां सिंध जे जॾहिं सिनारियो में ॾिसूं था त असां वटि कहिड़ा कहिड़ा अहिड़ा एरियाज़ मौजूदु आहिनि
कहिड़ा कहिड़ा अहिड़ा इशूज़ मौजूदु आहिनि जिते असां यंगस्टर्स खे मोटिवेट कयूं त हू पंहिंजो रोल प्ले करे सघनि। कम्युनिटी सर्विस, समाजी ख़िदमत उते जेका आहे फ़र्ज़ु बणिजी वञे थी ॼण यंगस्टर्स ते। त असां वटि कहिड़ा कहिड़ा अहिड़ा इशूज़ आहिनि, एरियाज़ कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, एरियाज़ जो मुंहिंजो मतिलबु आहे त उहे बीट्स कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, उहे कहिड़ा कहिड़ा कहिड़ियूं कहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते उहो यंगस्टर पंहिंजो रोल प्ले करे सघे थो। यंगस्टर जो जेको रोल आहे उहो तव्हां शहरनि में ॾिसो, हैदराबाद खे ख़ासि करे खणो या ॿिया बि के शहर खणो, उन्हनि में इवेंट जे हवाले सां या अवेयरनेस जे हवाले सां तमामु घणा नौजवान प्रोग्राम कराए रहिया आहिनि ऐं थियनि पिया। अॼु बि तव्हां सिंध म्यूज़ियम में वञो त हफ़्ते में 5 या 6 ॾींहं अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें को न को प्रोग्राम हूंदो आहे कंहिं न कंहिं टॉपिक ते, कंहिं न कंहिं मौज़ू ते। पोइ वुमेन एम्पावरिंग जे हवाले सां हुजे या करियर काउंसलिंग जे हवाले सां हुजे, कंहिं सां बि हुजे, इहा शइ इहे जेको तालीम जे हवाले सां या अवेयरनेस जे हवाले सां वधि में वधि जेका शइ आहे उहा तालीम सिहत जे हवाले सां अवेयरनेस जेका आहे उहा असां ॿाराड़ी में इन्हनि शयुनि जो प्रोग्राम रखूं। असांजे नौजवान खे ॿाराड़ी में वञी करे इन्हनि शयुनि ते मौज़ुअनि ते प्रोग्राम स्टेज सर्किल रखणु खपनि त वधीक कॉम्पिटिशन उते करणु खपनि, उन्हनि स्कूलनि में करणु खपनि त वधीक फ़ाइदेमंद थी सघनि थियूं एज़ कम्पेयर टू सिटी में, छो जो हिते उन्हनि शयुनि जी घणाई थी वई आहे। माना बुनियादी तौरु मुंहिंजे पुछण जो मक़सदु इहो आहे त इशूज़ असां वटि कहिड़ा कहिड़ा आहिनि जिन ते असांजे यंगस्टर खे पंहिंजो रोल प्ले करण जी ज़रूरत आहे। इशूज़ जे हवाले सां माने हीअं आहे त आउं इहो सम्झां थो त अवेयरनेस जेका आहे उहा सभिनी मसइलनि जो हल आहे। अवेयरनेस उहा एजुकेशन जे हवाले सां कुझु मसइला त ॿुधायो न। इक्वालिटी जो, ठीकु आहे, औरतनि जी, छोकिरियुनि जी ऐं छोकिरनि जी जेका तालीम आहे उन्हनि ते अञा ताईं ॿाराड़ी में वञो त छोकिरियुनि खे घर मां ॿाहिरि उन्हनि जो कमु आहे सिर्फ़ु घर में ॿाहिरि तालीम हासिलु करणु न आहे। उन्हनि माण्हुनि खे वञी अवेयर कयो न तव्हांजी जेका छोकिरी आहे तव्हांजे छोकिरे जे बराबरि आहे, हू तालीम हासिलु करे सघे थी, हू बि यूनिवर्सिटी में पढ़ी सघे थी। उन्हनि जा जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि सां वञी मिलो, उन्हनि सां ॻाल्हियूं कयो, उन्हनि खे मोटिवेट कयो तालीम जे लाइ वधि में वधि। त सभिनी शयुनि जो आउं इहो थो सम्झां सभिनी शयुनि जो हल जेको आहे उहा अवेयरनेस ई आहे ऐं एजुकेशन ई आहे। असां सिंध जे पर्सपेक्टिव में जॾहिं ॻाल्हायूं त छोकिरियुनि में ज़रिया केतिरी अवेयरनेस आहे समाजी कमनि जे हवाले सां या समाजी ख़िदमत जे हवाले सां। असां वटि जेके यंग छोकिरियूं आहिनि, पोइ यूनिवर्सिटियुनि जूं पढ़ियल हुजनि या आम छोकिरियूं हुजनि, त उहे कहिड़ो रोल प्ले कनि थियूं? अगरि ॾिठो वञे अवेयरनेस छोकिरियुनि में त अॼुकल्ह इहो आहे की अगरि शहरनि जी ॻाल्हि कई प्रैक्टिकली ॻाल्हि कजो, सिर्फ़ु सेमिनारनि जी हद ताईं कोन, प्रैक्टिकली अमली मैदान में केतिरो कमु कनि थियूं? अमली मैदान में इहो आहे की छोकिरियुनि जो रेशियो आहे। ईअं न हुजे न रुॻो सेमिनार अटेंड कयो, सर्टिफिकेट वरितो माण्हू घर, इहो न, अमली कम जी थो ॻाल्हि कयां। अमली कम में भी छोकिरियूं आहिनि अॻिते, काफ़ी अहिड़ियूं ऑर्गेनाइज़ेशन आहिनि लाइक नॉन प्रॉफिट ऑर्गेनाइज़ेशन या जिन जो को वॾो नेम न आहे, जीअं स्ट्रीट स्कूल्स वग़ैरह थी विया या छा, त उन में बि इंट्रस्ट वठनि पिए थियूं ऐं आहे। पर मसइलो इहो आहे की किथे किथे रिसोर्सिस या ॻाल्हि थी अची वञे सेफ्टी वग़ैरह जी, त कुझु पेरेंट्स जेके आहिनि उहे नथा छॾनि पंहिंजे डॉटर्स वग़ैरह खे। पर इहो आहे की छोकिरियुनि खे अवेयरनेस आहे सोशल वर्क जी ऐं उन्हनि जो इंट्रस्ट आहे ऐं आहिनि छोकिरियूं अॻिते ऑर्गेनाइज़ेशन्स में, पढ़ाई में। सही। अच्छा फ़ाइज़ा, आख़िरी सुवाल आहे, मां तव्हां टिनी खां पुछंदुसि ऐं चाहींदुसि इन खे थोरो एक्सप्लेन करे वाज़े करे तव्हां हुनजो जवाबु ॾियो। हाणे आख़िरी सुवाल इहो आहे त नौजवाननि, असांजे जेके यंगस्टर्स आहिनि, उन्हनि खे समाजी कमनि ॾांहुं मुतवजह कीअं कजे? कहिड़ा कहिड़ा सोर्सिस आहिनि ऐं असांजा केतिरा यंगस्टर्स जेके आहिनि उहे मुतवजह आहिनि, केतिरा कोन आहिनि, ऐं जेके कोन आहिनि त उन्हनि खे मुतवजह कीअं कजे, माइल कीअं कजे इन पासे ॾे? बिल्कुलु सही। असांखे जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे यंगस्टर्स उन्हनि खे मोटिवेट करणु घुरिजे ऐं उन लाइ असां जेके अगरि कयूं त माना जेके असां पहिरियों ई जेके असां एक्टिव आहियूं, असां पहिरीं हिकिड़ी पाण में टीम ठाहियूं त उन टीम में जेको आहे सो असांजो इहो जेको आहे सो बुनियादी कमु इहो हुजे त असां यंगस्टर्स खे मोटिवेट कयूं। पोइ असां यूनिवर्सिटी में वञूं, मतिलबु क्लासिस में वञूं, कॉलेज में वञूं, उन्हनि खे ॿुधायूं त हीअ जेके मसइला आहिनि असांजी सोसाइटी में ऐं जेको आहे सो तव्हां बि इन में कंट्रीब्यूट कयो, बिकॉज़ यू आर ऑल्सो द पार्ट ऑफ सोसाइटी। स्टूडेंट जेको आहे उहो मतिलबु हिकिड़ो मेन पार्ट आहे सोसाइटी जो। जेको स्टूडेंट ऐं टीचर जो जेको हूंदो आहे उहे ई जेको आहे सो मेन चेंजिंग आणे सघनि था। टीचर जेको आहे उहो पढ़ाई करे स्टूडेंट खे उहो माइंड चेंज करे थो सघे। फॉर एग्ज़ाम्पल इफ़ आई एम वर्किंग एज़ अ पार्ट टाइम टीचर, त इहो मुंहिंजो कमु आहे त जिथे जिथे मां पढ़ायां थी एटलीस्ट मां उतां खां शुरू कयां त मां जेको पंहिंजे स्टूडेंट्स खे मोटिवेट कयां, उनजो जेको आहे सो माइंड चेंज कयां त वी नीड यू, सोसाइटी हैज़ द नीड ऑफ यू, दैट तव्हां जेको आहे सो अचो
पंहिंजा जेके बिल्कुलु हर कंहिंखे मसइला हूंदा आहिनि, हर कंहिंखे प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। अगरि मां रहां थी फॉर एग्ज़ाम्पल, अगरि कंहिं सोसाइटी में कंहिं एरिया में रहां थी, उते अगरि फॉर एग्ज़ाम्पल सफ़ाई जो मसइलो आहे, क्लीननेस जो मसइलो आहे, ठीकु आहे, त उते जेको आहे सो मां पंहिंजे जेके बि एक्टिव मेंबर्स आहिनि उनखे गॾु करे चवां त असांजी जेका सफ़ाई जो मसइलो आहे त असां गॾु करे उहो सॉल्व कयूं। त इन हवाले सां ईअं असां उन्हनि खे मोटिवेट इहे करे त थी वई शहर जी ॻाल्हि। तव्हां शहर में रहो था, तव्हांखे एतिरी थोरी घणी अवेयरनेस आहे। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई कॉलेजनि जी, यूनिवर्सिटियुनि जी, उहे थी विया यंगस्टर 5% असांजे समाज जा। त बाक़ी ॿिया यंगस्टर्स जेके असांजे ॿारहाड़ी में हेॾो हेॾे जेके यूनिवर्सिटियुनि ताईं पहुता बि कोन्हनि, उन्हनि खे कीअं अवेयर कजे? अच्छा, उते वरी हिकिड़ो इहो बि मसइलो थींदो आहे जो मोस्टली अगरि मां सिर्फ़ु गर्ल्स जे बारे में ॻाल्हायां, बिकॉज़ आई एम अ रिप्रेज़ेंटेटिव ऑफ गर्ल्स हियर, सो ॿाहिरि जेको आहे मतिलबु जेका असां इंटीरियर जेके एरियाज़ आहिनि उन में गर्ल्स ॿियनि खे ॾिसी करे, ॿियनि गर्ल्स खे फॉर एग्ज़ाम्पल NGOs वारियूं अगरि के मतिलबु अचनि थियूं उन विलेजिस वग़ैरह में, त उन्हनि खे ॾिसी करे उहो मोटिवेट थींदियूं आहिनि त असां जेको आहे सो कमु कयूं, असां ॿाहिरि निकिरूं, कुझु कयूं। पर इहो हूंदो आहे जो उन्हनि खे हिकिड़ो त परमिशन जो इशू हूंदो आहे उन्हनि सां, त असांखे उन्हनि खे पेरेंट्स खे असांखे मोटिवेट करणु घुरिजे। बिकॉज़ अगरि मां हिते वेठी आहियां त उहो बि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे त मां बि हिकिड़ी छोकिरी आहियां, मां हिते वेठी आहियां, मां जेको आहे सो इन ई सोसाइटी जे कम जे करे, कम्यूनिटी सर्विस जे करे मूं जेको आहे सो मां अब्रॉड जेको आहे सो मूं वटि अमेरिका जो बि जेको एक्सपीरियंस आहे, थाईलैंड जो बि एक्सपीरियंस आहे, इट इज़ जस्ट बिकॉज ऑफ माई सोशल वर्क। त जेको असां उनखे इहो ॿुधायूं त जेको असां सेफ्टी जो एतिरो मसइलो मतिलबु ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो सम्झनि था त ईअं आहे, पर अगरि असां एज़ अ रोल मॉडल थी करे उन्हनि खे ॿुधायूं त असां अगरि आहियूं त वाई नॉट यूअर डॉटर और यूअर सन। जी, अच्छा, तव्हां ॿुधायो दयाल, तव्हां छा था सम्झो त यंगस्टर्स खे कीअं मोटिवेट कजे इन समाजी कम्युनिटी सर्विस जे पासे ॾे या समाजी ख़िदमत जे हवाले सां यंगस्टर्स खे कीअं मोटिवेट कजे, कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि? जी, थोरो जेकॾहिं पाण ॿाहिराड़ी वारी साइड हलूं ऐं उन्हनि उते जेके नौजवान आहिनि था उते जेकॾहिं उन्हनि खे ॾिसूं त मुंहिंजे सम्झ में उन्हनि जो हल इहो आहे त कंहिं बि नौजवान वटि जेको बि स्किल आहे उहो असां उनजो जेको फ़न आहे उन फ़न खे बहितर तरीक़े सां यूटिलाइज़ कयूं। फॉर एग्ज़ाम्पल को अहिड़ो नौजवान आहे जेको सुठो ॻाई सघे थो, त असां को बि हिते हैदराबाद में प्रोग्राम कयूं था त उन छोकिरे खे हिते वठी अचूं, उहा छोकिरो हुजे चाहे छोकिरी हुजे, उनखे वठी अचूं स्टेज जी दुनिया ते ऐं हुनखे असां पंहिंजी टीम में खणूं था, तो वटि हीअ स्किल आहे, असां तोखे यूटिलाइज़ करे सघूं था, असां तोखे कमु आणे सघूं था। इट मीन्स हुन वटि जेको बि हुनर आहे, हुन वटि जेको बि फ़न आहे, उनखे वधि खां वधि एप्रिशिएट करणु खपे, एप्रिशिएट करे हुनखे पंहिंजी टीम में गॾु करे खणणु खपे, हिकु एज़ ए फैमिली तौरु सम्झे ऐं हुनखे कॾहिं बि डोमिनेट उन ते न थिजे पाण। ऐं टीम जो हिकिड़ो माना हिकिड़ो मेन मक़सदु इहो हूंदो आहे, छो जो आउं पाण हिकिड़ो एज़ अ प्रेसिडेंट तौरु कमु पियो कयां लेट्स बी में, मुंहिंजो इहो तजुर्बो रहियो आहे त हिकिड़ो अॻुवान जेको हूंदो आहे, लीडर हूंदो आहे, उहो हमेशह टीम अॻियां हुजे, लीडर पोयां हुजणु खपे। ईअं न आहे लीडर अॻुवान आहे त हू अॻियां हुजे, न, हिकिड़े सुठे लीडर जी इहा क्वालिटी हुजणु खपे त टीम अॻियां हुजे ऐं पाण पोयां हुजे, ठीकु आहे, अॻियां उन सथ खे हलाईंदो हले। त इन जो चवण जो मक़सदु इहो आहे त टीम जेका आहे तव्हां में कंहिं में को घटि हूंदो, को वधि हूंदो, को सुठो ॻाल्हाए सघंदो, को न ॻाल्हाए सघंदो, को सुठी कंपेयरिंग करे सघंदो, को न करे, कंहिं वटि कहिड़ो फ़न आहे, कंहिं वटि कहिड़ो फ़न आहे, उन फ़न जे हिसाब सां, उन फील्ड जे हिसाब सां उन नौजवान खे उन टीम में कमु ॾिनो वञे ऐं उनखे वधि खां वधि एप्रिशिएट कयो वञे ऐं मोटिवेट करण जे लाइ वधि में वधि एप्रिशिएट कयो वञे, त हू माना समाज जे हवाले सां वधीक एक्टिव थी सघे थो ऐं जेके सोशल एक्टिविटीज़ आहिनि उन्हनि में वधीक इन्वॉल्व थी सघे थो मुंहिंजे सम्झ में। जी, ज़रिया तव्हां ॿुधायो। जी, मुंहिंजे ख़्याल में त जेको हिकिड़ो उस्तादु हूंदो आहे उनजो इलाही इम्पोर्टेंट रोल हूंदो आहे हिकिड़े ॿार खे उनजी सोच डेवलप करण लाइ। लाइक इनिशियली जॾहिं असां हूंदा आहियूं त मां सम्झां थी कि इहा जेका शइ आहे कि सोशल वर्क वारी शइ इहा इंट्रोड्यूस करणु खपे। अॼुकल्ह टीचर्स जा ट्रेनिंग प्रोग्राम इलाही पिया था अचनि, इवन गवर्नमेंट टीचर्स लाइ बि प्रोग्राम्स आहिनि कि ट्रेनिंग जा कि तव्हां ॿारनि खे कीअं पढ़ायो, त उन्हनि जे कोर्सिस में इहा शइ इंट्रोड्यूस करणु खपे। त हू जीअं असांजी यूनिवर्सिटी में असांजी टीचर असांखे सोशल वर्क ॾिनो, ऑल्दो उनजे सिलेबस सां उहो कनेक्टेड न हुयो, बट हुन असांखां सोशल वर्क करायो। त ईअं ई अगरि सिलेबस में इहा शइ न आहे पर टीचर्स खे ट्रेनिंग ॾियण लाइ उन्हनि खे इम्पोर्टेंस ख़बर आहे कि सोशल वर्क जी केतिरी ज़्यादा इम्पोर्टेंस आहे, त इहा शइ शहरनि में त इलाही कॉमन आहे, बट अगरि ॻोठनि में हू अगरि पंहिंजे शागिर्दनि खे पढ़ाइण सां गॾु कुझु टाइम लाइक 20 मिनट्स उन्हनि खे को सोशल वर्क क्लासरूम में ई का अहिड़ी एक्टिविटी कराइनि जंहिंसां उन्हनि जो ध्यानु मतिलबु उन्हनि में डेवलपमेंट या सोच अचे कि सोशल वर्क बि का शइ हूंदी आहे या असां उन में कीअं पंहिंजी नॉलेज सां कंट्रीब्यूट करे सघूं था। त
त इहा शइ माना टीचर्स खे हुजणु खपे ऐं हू मतिलबु पंहिंजे शागिर्दनि खे इहा शइ सेखारनि ऐं उन्हनि खे मतिलबु फीड कंदा वञनि इहा शइ ऐं ईअं आहे की हू जीअं पंहिंजे उहे टीचर्स न सिर्फ़ु शागिर्दनि खे इहा शइ सम्झाए था सघनि बल्कि उन्हनि जे पेरेंट्स खे बि जीअं हिते आहे पेरेंट्स टीचर मीटिंग कॉन्सेप्ट आहे त साॻी शइ अगरि ॻोठनि में थिए ऐं मतिलबु उहे ई टीचर्स अगरि इहा शइ आहिस्ता आहिस्ता करे उन्हनि पेरेंट्स खे सम्झाइनि त हुननि खे बि ख़बर पवंदी की इहा शइ छा आहे या असांजो ॿारु हिन जे करे जीअं असां सोशल वर्क जे बेसिस ते US जो एक्सपीरियंस करे आयासीं त हर माण्हू खे जेको हर माउ पीउ जेको पंहिंजे ॿारनि खे स्कूल लाइ छॾे थो त उनजो इहो ई मोटिव आहे की मुंहिंजो ॿारु तरक़ी करे त उन्हनि खे अगरि इहो ॿुधायो वञे की तव्हांजा जेके ॿार आहिनि अगरि इन ई माना अकेडमिक्स ऐं सोशल वर्क ॿिन्ही खे गॾु खणी हलनि त हू काफ़ी अॻिते हली था वञनि त हू ज़रूरु पंहिंजे ॿारनि खे इन शइ में मोटिवेट कंदा। अच्छा ज़रियाब, दयाल ऐं फ़ाइज़ा, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां आयो ऐं पंहिंजा एक्सपीरियंसिस जेके आहिनि उहे असां ॿियनि यंगस्टर्स सां शेयर कया ऐं असांजी उमेदु आहे त ॿिया जेके यंगस्टर्स हूंदा उहे तव्हांजे जेके ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांजा एक्सपीरियंसिस आहिनि उन्हनि मां ज़रूरु इंस्पायर थिया हूंदा। व्यूअर्स, तव्हां असांजो जेको प्रोग्राम ॾिठो नौजवाननि जो समाजी वर्कर जी हैसियत सां असांजे मुआशिरे में छा किरदारु आहे इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं। ही टे यंगस्टर्स आहे, टिनी जा पंहिंजा पंहिंजा एक्सपीरियंसिस आहे, कुझु इंटरनेशनल एक्सपोजर्स हुया हिननि खे, कुझु इंटरनेशनल एक्सपीरियंस बि हुयो। उन हवाले सां जेके ॿिया यंगस्टर्स आहिनि उन्हनि ताईं असां हिननि जा आइडियाज़ पहुचाइण जी कोशिशि कईसीं। या उमेद था कयूं त जेके बि यंगस्टर्स भली उहे ॻोठनि में रहंदा हुजनि, शहरनि में रहंदा हुजनि या आला तालीमी इदारनि में पढ़ंदा हुजनि, उन्हनि हिननि जे आइडियाज़ मां कुझु हासिलु करण जी कोशिशि कई हूंदी ऐं पंहिंजो पाण खे मुआशिरे जो बहितर फ़र्द साबित करण लाइ हू जेके कुझु कोशिशि कंदा ऐं जेको आहे अॻिते वधण जी बि का कोशिशि कंदा। प्रोग्राम जे बारे में का राय ॾियणु चाहियो था, स्क्रीन ते आयल असांजी ईमेल एड्रेस नोट करे वठो। ईंदड़ हफ़्ते वरी ॿिए मौज़ूअ ऐं ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसिताईं पंहिंजे मेज़बान लतीफ़ गाद खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।